आवाम खे ॿीहर बिजलीअ जो झटको ॾियण जूं तयारियूं थी रहियूं आहिनि। पावर डिवीज़न बिजली जी क़ीमतनि में 34 रुपया 75 पैसा फी यूनिट वाध जी दरख़्वास्त करे छॾी आहे। दरख़्वास्त अक्टूबर जे फ्यूल प्राइस एडजस्टमेंट जी मद में ॾिनी वई। नेपरा 30 नवंबर ते ॿुधणी कंदो। कराची जे शहरनि ते बि बिजलीअ जो बम किराइण जूं तयारियूं थी रहियूं आहिनि। कंहिं इलेक्ट्रिक जे बिजली 29 पैसा फी यूनिट महांगी करण जी दरख़्वास्त ॾिनी वई आहे। आवाम खे ॿीहर बिजलीअ जो झटको ॾियण जूं तयारियूं। सेंट्रल पावर परचेसिंग एजेंसी नेपरा खे बिजलीअ जी क़ीमतनि में पौणा 5 रुपया वाध जी दरख़्वास्त करे छॾी आहे। बिजलीअ जी क़ीमत वधाइण जी दरख़्वास्त अक्टूबर जे फ्यूल प्राइस एडजस्टमेंट जी मद में ॾिनी वई, जंहिं बाबति ॿुधणी 3 नवंबर ते थींदी। दरख़्वास्त अक्टूबर जे फ्यूल प्राइस एडजस्टमेंट जी मद में ॾिनी वई। नेपरा 3 नवंबर ते ॿुधणी कंदो। कराची जे शहरनि ते बि बिजलीअ जो बम किराइण जूं तयारियूं थी रहियूं आहिनि।